वफ़ाक़ी मोहतसब एजाज़ अहमद कुरैशी जी हिदायतुनि ते वफ़ाक़ी मोहतसब सखर जे रीजनल हेड सैयद महमूद अली शाह अॼु लाड़काने में सखर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी सेप्को ऐं सुई सदरन गैस कंपनी ख़िलाफ़ मिलियल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी कई, जंहिंमें सेप्को ख़िलाफ़ दाख़िल कयल 35 दरख़्वास्तुनि मां 33 दरख़्वास्तुनि ते फ़ैसिला कया विया, जॾहिं त 2 दरख़्वास्तूं मथे नेपरा ॾांहुं रिफर कयूं वयूं। इन खां अलावा सुई सदरन गैस कंपनी ख़िलाफ़ दाख़िल कयल 15 दरख़्वास्तुनि मां 15 दरख़्वास्तुनि ते ई फ़ैसिला कया विया। वफ़ाक़ी मोहतसब सखर रीजन जे इंचार्ज सैयद महमूद अली शाह लाॻापियल खातनि जे अमलदारनि खे वधीक हिदायत कई त मुतासिरनि जी शिकायतुनि ते जल्द खां जल्द अमल कयो वञे ऐं कंहिं सां बि नाइंसाफ़ी न कई वञे। हुन चयो त हुकूम जी भनेखड़ी कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त सेप्को पारां रेवेन्यू ऑफिसर सुहेल अहमद ख्वावड़, सुई सदरन गैस कंपनी जे डिप्टी मैनेजर सईद अहमद कोरेजो ऐं शिकायत गुज़ारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं